सदाई करे मथे सिंध सुकार दोस्त तू दिलदार आलम सब आबाद करे। ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब हम, मिलने के नहीं नायाब हम। जिंदा है भुट्टो जिंदा है, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब हम, मिलने के नहीं नायाब हम। दुनिया की पहली चूंडियल औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो की 70वीं सालगिरह मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी पारां सिंध के ज़िले हेडक्वार्टर में सालगिरह तक़रीबूं कोठाए केक काटण ऐं शहीद राणी के शानदार भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे पीपल्स पार्टी शहीद राणी के फ़लसफ़े ते साबित क़दमी सां अमल करे रही आहे। शहीद राणी की सियासत जो मक़सद मुल्क मां जहालत की ऊंधा जो ख़ात्मो करण हो। असां शहीद राणी के ख्वाबनि की ताबीर कंदासीं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो काल बि ऊंधाइन में फाथल क़ौम लाइ रोशनी जो किरणो हुई ऐं अॼु बि ॾुखियुनि हालतुनि में संदसि सोच ऐं फ़लसफ़ो मुल्क लाइ रोशनी जो मीनार आहे। असां इन फ़लसफ़े ते सख़्तीअ सां कारबंद रहंदासीं। सिंध असेंबली में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की सालगिरह के मौके ते खेस भेटा पेश करण वारो ठहरा यक राय मंजूर। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त बेनज़ीर भुट्टो ज़िया ऐं मुशर्रफ की आमरीत में तारीख़ी जदोजहद करे तारीख़ में पाण खे हमेशा अमर करे वई। ज़िया के दौर में जदोजहद करण सवलो कम न हो पर पीपल्स पार्टी की आदत तोड़े कारकुननि सीना के आमर से मुहादो अटकायो। पीपी के जियालनि जमहूरियत की जदोजहद लाइ सीने ते गोलियूं खाधियूं। उन वक्त जो नारो जीए भुट्टो हुयो ऐं उहो ई नारो सदिन ताईं गूंजदो रहंदो। इजलास वक़्तु वॾे वज़ीर मुराद अली शाह स्पीकर आगा सिराज दुरानी सिंध काबीना के मेंबरनि तोड़े MPAs गॾिजी शहीद राणी बेनज़ीर भुट्टो की सालगिरह जो केक काटियो। सिंध असेंबली ईंदड़ माली साल 2023-2024 के 282 अरब का वधिक रुपयनि की बजट मंजूर करे वरिती। 42 अरब रुपयनि जो खसारो ज़ाहिर। हलंदड़ माली साल 2022-2023 के 312 अरब 84 करोड़ के ज़िमनी बजट की पिण मंजूरी। सिंध असेंबली सेक्रेटरीट नाणे वारी रिथाबंदी ऐं तरक़ियाती वारनि खातनि जे मुलाज़िमनि खे 3 महीननि जूं पघारूं ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सख़्त एहतजाज ऐं सिंध हुकूमत की कोशिशुनि खां पोइ वफ़ाक़ी सरकार पारां सिंध सूबे की बजट वधाइण जो फ़ैसिलो कयो आहे। वफ़ाक़ी सरकार बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी अॾावत लाइ 25 अरब रुपया, K4 रिथा लाइ 6 अरब रुपया, बोर्ड दौरान तबाह थियल स्कूलनि जी अॾावत लाइ 2 अरब रुपया ॾियण ते रासपो ज़ाहिर कयो आहे। बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी अॾावत लाइ वफ़ाक़ी सरकार 25 अरब ऐं सिंध हुकूमत 5 अरब रुपया ॾींदी। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद मिर्ज़ा की चीनी अमन सब सां मुलाक़ात ॿ लाॻापन ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। जनरल साहिब शमशाद मिर्ज़ा जो चवणु आहे त पाकिस्तान चीन सां दोस्ती खे अहमियत ॾिए थो। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी 18 खां 22 जून ताईं चीन के दौरे ते आहे। सदर आरिफ अलवी सुप्रीम कोर्ट जस्टिस कादी फायदी साज चीफ जस्टिस तौर मुक़ररी की मंजूरी ॾेई छॾी।
जस्टिस कादी फ़ाइद ईसा जी चीफ जस्टिस तौर मुकर्ररी 17 सितंबर 2023 खां लागू हूंदी। सदर आर्टिकल 175A तहत चीफ जस्टिस जी मुकर्ररी कई। चीफ जस्टिस उमरता बंदयाल आइन जे आर्टिकल 179 तहत 16 सितंबर 2023 ते रिटायर थींदो। कानून वारे वज़ारत पारां जस्टिस कादी फ़ाइद ईसा जी मुकर्ररी जो नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो। मुल्क में वधंदड़ महंगाई ऐं ख़राब मुआशी सूरत हाल वॾा चैलेंजिस आहिनि। मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ सभिनी खे गॾिजणो पवंदो। कुझु माण्हू नौजवाननि खे गुमराह करे तशद्दुद ते भड़काए रहिया आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में ख़ानगी यूनिवर्सिटी जे कॉन्वोकेशन खे ख़िताब। चयाईं नौजवान मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। नौजवान मेरिट ऐं शफ़ाफ़ियत ते यकीन रखनि। तक़रीब में शिरकत करे ख़ुशी महसूस थी रही आहे। हुकूमत पारां अमरीका के IMF की बहाली लाइ किरदार की दरख्वास्त। नाने वाले वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जी पाकिस्तान में अमरीकी सफ़ीर डोनाल्ड बलूम सां मुलाक़ात। IMF के कर्ज़ प्रोग्राम बाबत ख़्यालनि जी ॾेवट। ज़रियनि मूजिब नाने वाले वज़ीर अमरीकी सफ़ीर के IMF के कर्ज़ बहाली प्रोग्राम ते किरदार अदा करण जी दरख्वास्त कई। वज़ीर आज़म पारां इंसानी स्मगलिंग जहिड़ियूं सरगर्मियूं वक़्त सिर न रोकण ते कावड़ जो इज़हार। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला खे जांच जी मुकमल निगरानी करण ऐं ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾियारण जे हवाले सां ज़रूरी कानून साज़ी लाइ तजवीज़ूं जोड़ण जी हिदायत। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त यूनान वेझो ॿेड़ी ऊंधी थियण वारे वाक़िए जे ज़िम्मेवारनि खे जल्द कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ ठोस क़दम छो न आहिनि खंया विया। इंतज़ामिया मुलविस स्मगलरनि ऐं एजेंटनि जी कार्रवाईअ जो वक़्त सिर नोटिस छो न वरितो। वज़ीर आज़म जांच कमेटी खे कार्रवाई मुकमल करे वाक़िए जी जल्द रिपोर्ट पेश करण जी हिदायत करे छॾी। समुंड में गुम थियल आबदोज़ जी ॻोल्हा में अॻबराई कैनेडियन जहाज़ समुंड अंदर आवाज़ुनि जो पथो लॻाए वरितो। सर्च ऑपरेशन दौरान कैनेडा जे जहाज़ खे टाइटेनिक जे ॿुॾण वारी हंध ते आबदोज़ जी मौजूदगी जा इशारा मिलिया आहिनि। बरतानवी अख़बार जी दावा मूजिब तलाश दौरान समुंड अंदर हर 3 मिंटनि बैदि आवाज़ ॿुधण में अचनि था। आबदोज़ में मौजूद माण्हुनि वटि सुभाणे मंझंदि ताईं जो ऑक्सीजन जो ज़ख़ीरो बची वियो। कराची जे मेयर मालपीड़ियुनि में इंतज़ाम बहितर बणाइण जी हिदायत करे छॾी। मुर्तज़ा वाहब चयो आहे त मालपीड़ियुनि में सफ़ाई सुथराई जी सूरत हाल यकीनी बणाई वञे। पाणी पार्किंग सिक्योरिटी ऐं ॿियनि सहूलियतनि खे वधीक बहितर कयो वञे। मेयर मुर्तज़ा वाहब जी सदारत हेठि इजलास में लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। जैकबाबाद पुलिस पारां मुबैना जुर्तू मुक़ाबले में मारियल सोशल वर्कर सद्दाम लाशारी जे मामले जी जुडिशियल इंक्वायरी शुरू। सेशन जज जी अदालत सद्दाम लाशारी जी भेण हसीना लाशारी खे वाक़िए जी जांच ॾियण लाइ पेश थियण जो लेटर जारी करे छॾियो। मक़तूल जे वारसनि पुलिस जी जांच खे रद्द कंदे अदालती जांच जो मुतालबो कयो हो। अखरी चौदगी वेझो मक्सी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। 2 औरतूं मारिजी वयूं, 1 ॼणो ज़ख़्मी। ॻोठ अली मुराद मक्सी में फायरिंग जी ॾेवठ दौरान मुख़्तियार ख़ातूं ऐं नाज़मा ख़ातूं गोलियुनि जो खाज बणिजी वयूं। मुलाक़ातियार वेझो जवाबदार घरेलू तकरार तां पंहिंजी भेण मोहम्मद अली माची खे खंजरनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। खिपरे वेझो ॻोठ मुजाहिद वाटर में 4 ॿारनि जी माउ मुताज़ाल तोतो भील जो पंहिंजे घर मां फाहु खाधल लाश हथ। पुलिस वाक़िए जी जांच शुरू करे छॾी। भिरा रोड भरिसां रेल जी पटड़ी तां नौजवान जो लाश मिलियो। भिरा रोड पुलिस रेलवे पुलिस में हद जे तकरार सबबि 5 कलाकनि ताईं लाश लावारिस हालत में पियल रहियो।
टंडो मीर अली वेझो ॻोठ अलाडी निवासी नौजवान पुरस्कार नमूने गुम। आफ़ाक आमिर जी मोटरसाइकिल हथ अचण खां पोइ वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। कश्मोर वेझो अगवा थियल नौजवान बाज़ियाब न थियो। मुरीद दस्ती जे वारसनि जो कश्मोर कंदकोट इंडस हाईवे ते धरणो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। करमपुर वेझो अगवा थियल अब्दुल रहमान जाफ़री जे वारसनि पुलिस अमलदारनि जे इंसाफ़ जी ख़ातिरी ते इंडस हाईवे ते हल धरणो ख़त्म करे छॾियो। सॻियूं वेझो अगवा थियल नौजवान यासीन मौर्य जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो दरगाह ॻाढ़ो पीर ते पाक किताब खणी एहतजाज। ऐं टंडे मस्ती वेझो ॿ ॾींहं अॻु हमले में मारिजी वियल ॿिनि भाइरनि ऐं संदन मामे जो केस दाख़िल। मक़तूल भाइरनि जे पीउ अली मोहम्मद मरी जी फरियाद ते दाख़िल केस में दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया। FIR में बेगोमरी, बहादुर, शहबैग, गुलाम हैदर, जाम खान, अब्दुल हुसैन, गुलशेर ऐं ॿिया जवाबदार नामज़द। पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी औरतुनि सूधो 30 खां वधीक माण्हू गिरफ़्तार करे वरिता। कुंभ भरिसां पुलिस चौकी मोमिन महर ते हमले जो केस दाख़िल। 6 सुञातलनि सूधो 18 जवाबदारनि खे नामज़द कयो वियो।